आज फरमायो व अम्मा साइल फला तनहर। पर अगर को तो वट साइल अचे तो उनके झिणकींदो न कर। सुभान अल्लाह। साइल सा तिखो ऐ तेज न ॻाल्हाईंदो कर। को साइल तुझे दर ते सगड़ो करे तो उन जे मन जी मुराद पूरी कंदो कर। तोखे अगर अल्लाह नवाज़ियो दीन में या दुनिया में, कुर्सी ॾिनई या कलम ॾिनई, इज्जत ॾिनई या इक़्तिदार ॾिनई, तोखे माल ॾिनई या फैज़ ॾिनई, जो कुछ तो वटि अल्लाह जे तरफ़ां अमानत मिलियल आहे ऐं जेकॾहिं को साइल तो वटि अचे थो तो उन्हें अल्लाह जे ॾिने मां कुछ न कुछ उनखे ॾींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह जे ॾिने मां अल्लाह जे मखलूक के महरूम न मोटाईंदो कर, खाली न वराईंदो कर, कंहिंखे झिणकींदो न कर, कैसा ओणो न ॻाल्हाईंदो कर, ते कैसा तिखो ऐं तेज ॻाल्हाए कंहिंजी दिल न रंजाईंदो कर। तू ॿियनि जूं दिलियूं राज़ी कर त रहमान रब वरी तो ते राज़ी थी। असां वटि अगर का शय असांजे हथ वस इख्तियार में अचे थी, असीं समझूं था त इन शय जा मालिक मुख्तार असां आहियूं, पर हकीकत आहे त जो कुछ मिले थो इहा रब जे तरफ़ां अमानत आहे। मां तव्हांजो ध्यानु चाहींदुसि, गौर ऐं फिक्र सां ॿुधण जूं ॻाल्हियूं आहिनि, सिखण जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं उन्हनि ते अमल करण जे लाइ तव्हांखे मां गुज़ारिश कंदुसि त इहे रुॻे ॻाल्हियूं ॿुधी न वेंदो, पर इन्हनि ते वञी पंहिंजी अमली ज़िंदगी में इन शयुनि जो अमली मुज़ाहिरो करे ॾियो इंशाअल्लाह। अगर तव्हां वटि पैसा आहिनि, कुर्सी आहे, माल आहे, दौलत आहे, या अम्मा जे पेटां तो कोन खणी आया हुयो न, जीजल अम्मा जे पेटां जावा हुयो तो छा खणी आया हुयो? अंग ओढ़ण जो लटो भी न हुयो। आओ ऐं वरी जे वींदव त छा खणी वींदव? कफन भी या नसीब। खाली हथे आयासीं, खाली हथे वींदासीं। दुनिया में जो कुछ मिलियो आहे या रब जी देन आहे, रब जी अता है, रब जी सखा है, रब जी मेहरबानी है। इहा अल्लाह जी अता इन जे लाइ न आहे त पाण खाओ ऐं ॿीअ ते कारीगर नांग बणिजी वेही रहो, न। रब जो कुछ ॾिनो आहे, खा ऐं ख़ुदा जी ख़ल्क़ ते ख़र्च कर। जिंदगी ते भरोसो न आहे, केॾी महिल मौत आयो, केॾी महिल कफनी पातई, केॾी महिल हलियो वे मड़ मिट्टीअ जे हवाले कई वञी। जो कुछ जिंदगी जा ॾिहाड़ा आहिनि जो रब ॾिनो आहे, खा ऐं ख़ुदा जी ख़ल्क़ ते ख़र्च कर। अबू अमर जहिड़ा थई त उन्हनि खे खाराए, प्यार, पहराए, उन्हनि जी ख़िदमत कर। जे बच्चा रब ॾिना थई त पहिरीं बच्चनि जी माउ जो ख़्यालु कर, उन्हनि जी सार संभाल ल, लटो, कपिड़ो, खाधो पीतो, नान, नफ़्को,
जरूरत जो शयूं पंहिंजी घरवारी खे मुहैया कर, वरी जे बच्चा रब ॾिना आहिनि त पंहिंजे बच्चनि ते ख़र्च कर, औलाद ते ख़र्च कर, भाइरुनि ते ख़र्च कर, असीसनि ते ख़र्च कर, रिश्तेदार ग़रीब आहिनि, मिस्कीन आहिनि, उन्हनि ते ख़र्च कर। रब जे अता खे रब जे बाननि जे मथां निछावर कर। मदीने वारो मीर तो फरमाए त तव्हां खे जे पक न अचे न त मां मुहम्मद कसम थो खणा, मां नबी कसम थो खणा त तव्हां जेकॾहिं ख़ैरात कंदव, ख़र्च कंदव त तव्हांजो माल खुटंदो न वधंदो। नबी जी ॻाल्हि ते कंहिंखे कंहिंखे यकीन आहे? पक अथव? पक अथव? मुंहिंजे सोने नबी जो कौल सचो आहे, फरमान पूरो आहे। साईं फरमाइनि था यकीन नथो अचे त मां कसम थो ख़ैरात सां खुटंदो न पर वीरो वीर वधंदो। अल्लाह जे रस्ते में ॾियण सां कमी न ईंदी, ॾींहों ॾींहुं वाधारो ई इज़ाफ़ो ईंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अगर तव्हांजो अबू कुराइड़ो आहे, पीर मर्द आहे, उनजी सेवा कयो, उनजी ख़िदमत कयो। खाइण खां अॻु में अबे खे खारायो, पीअण खां अॻु में अबे खे प्यारियो, सुम्हण खां अॻु में अबे खे आराम करायो, पोइ भली वञी सुम्हो। जेकॾहिं तव्हांजे पाड़े में का बेवह औरत आहे, उनजी संभाल लहो। अगर कोई यतीम बच्चो आहे, उनजी परघोर कयो। मदीने वारे साईं फरमायो, सही बुखारी ऐं सही मुस्लिम जी हदीस आहे, असाई अलल अरमिलते वल मिस्कीने कसाई फी सबीलिल्लाह। के रंडड़ औरत जी मदद करण वारो, के मिस्कीन जी मदद करण वारो ईअं आहे जी मुजाहिद अल्लाह जे रस्ते में जिहाद में वञे, उन जी मदद करण वारे खे जेको अजर मिलंदो सो मिस्कीन ऐं रंडड़ औरत जी मदद करण वारे खे उहो ई अजर। सुभान जेको के रंडड़ औरत जी सार संभाल लहे थो, वो ईअं आहे जीअं मुजाहिद जंग जे मैदान में काफ़रनि सां लड़ाई करे जेको अजर मुजाहिद खे मिलंदो सो बेवह औरत जी संभाल लहण वारे खे बि मुजाहिद वारो साॻियो अजर मिलंदो। साईं फरमाइनि था, अन वकाफिलुल यतीम का हातैन फिल जन्नत। हेॾे मूड़े निहारियो मदीने वारे साईं हीअं अशद ऐं विची आंगुर पाण में मिलाए हीअं ॾेखारियो जीअं हे ॿांगिरियूं पाण में मिलियल आहिनि न, जेको यतीम बच्चे जी परवरिश करण वारो आहे, क़यामत जे ॾियारे मूं मुहम्मद सां हीअं गॾु हूंदो। कहिड़ो उम्मती आहे जेको न चाहींदो त पंहिंजे नबी सां गॾु हुजे? कंहिंजी कंहिंजी चाहत आहे? चाहियो था मदीने वारे सां हीअं गॾु हुजे? हाय हाय हाय। इश्क वारा, मोहब्बत वारा त छा चवंदा आहिनि, हिन साहिबे क़ब्र, हिन साहिबे मज़ार का पुछ त मुस्तफ़ा जो बेझड़ाइप केॾी इन्हनि खे पसंदि हुई। हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह जो शेर आहे, हो जान जान बन जी जुती जुती अला, हो जान जान बन जी जुती, पई हुजा शल पैर में, ओ पैर भले जैसा भिती भिती अला अला, हुजा जान बन जी जुती।
हो पई हुजां न जाए ते अल्लाह जाए चुचने जी जिते जिते अल्लाह अल्लाह हुजा जान बन जी जुती जुती हुजा पिरन जे कदमन सा लगल हुजा महबूब पाना परे न कर इश्क वारा ये चाहिदा है पर खुशखबरी आहे उन्हनि उम्मतियुनि जे लाइ जेके यतीमनि जी परवरिश करण वारा आहिनि साईं फरमाइनि था ये क़यामत में मूंसां हीअं गॾु हूंदा जीअं ॿांगिरियूं पाण में मिलनि सोना हबीब मदीने वारा साईं था फरमाइनि कल काइम ला युफ्तरो बकसाइम ला युफ्तिरो यतीम जी परवरिश करण वारो बेवा औरत जी सार संभाल लहण वारो जिए को सॼी रात जागे इबादत करे असुल निंड ही न करे या जिए को माण्हू हमेशा रोज़ो रखियो ते रोजेदार हुजे रोज़ो छॾे ही न 12 महीना रोजे में गुजारे जहिड़ो इन रोजेदार जो अजुरा जहिड़ो इन रातियुनि जे शब बेदार जो अजुरा ओड़ो यतीम ऐं बेवा औरत जे परवरिश करण वारे जो अजुर ई सवाब चो सल्लल्लाहु अलैहि साईं फरमाइनि था मदीने वारो लजपाल नबी तू फरमाए त जे तव्हां मूंखे राज़ी करण था चाहियो त मिस्कीननि ज़ईफ़नि ॾुकड़ियल माण्हुनि में जी ख़िदमत में मूंखे राज़ी कंदा कयो वॾी ॻाल्हि आहे इहा कुल तवजे सम्झ अथव त वॾी ॻाल्हि आहे साईं फरमाइनि था मूंखे राज़ी करण था चाहियो कीअं राज़ी कंदा हो वञो जेके ॾुकड़ियल आहिनि ज़ईफ़ आहिनि मिस्कीन आहिनि उन्हनि मिस्कीननि जी ख़िदमत में मूंखे राज़ी कंदा कयो सुभान अल्लाह मदीने जो तो असांखे सभिनी खे शौक़ु आहे चऊं था त मदीने शरीफ़ वञो मदीने वारे जो दीदार कयूं हज़ूर जे दर जी ज़ियारत कयूं सुभान अल्लाह साईं फरमाइनि था भली अचो मूं ॾे पर जे मूंखे राज़ी करण चाहियो था त पोइ मुंहिंजे उम्मत जा जेके ॾुकड़ियल आहिनि ज़ईफ़ आहिनि मिस्कीन आहिनि कमज़ोर आहिनि उन्हनि जी ख़िदमत में मूंखे ख़ुशि कयो कंदो ख़िदमत ग़रीब जी ख़ुशि मदीने वारो अजीब ॻाल्हि आहे मालूम थियो त मुस्तफ़ा करीम जो इन ग़रीबनि सां को त को ताल्लुक़ ॻंढापो आहे मिसाल मां तव्हांखे ॾियां भई जे मूंखे ख़ुशि करणो अथव त मुंहिंजे मिठल खे ख़ुशि माना मिठल सां एॾो त मुंहिंजो प्यार आहे न चवां थो जे मूंखे राज़ी करणु चाहियो था त मुंहिंजे हिन बचड़े खे राज़ी कयो मदीने वारे साईं फरमायो जे मूंखे ख़ुशि करणु चाहियो था त मुंहिंजे उम्मत जा ज़ईफ़ ग़रीब मिस्कीन ॾुकड़ियल कमज़ोर उम्मती वञो उन्हनि जी ख़िदमत कयो उन्हनि जी मदद कयो मां मुहम्मद ख़ुशि थी वेंदुसि साईं फरमाइनि था फ़इन्नमा तुनसरून व तुरज़क़ून बिदुअफ़ाइकुम साईं फरमाइनि था तव्हांखे जेको रिज़्क़ मिलंदो आहे सो ग़रीबनि मिस्कीननि ज़ईफ़नि जे सदके तव्हांखे रोज़ी मिलंदी आहे जे मींहं
कीअं वसंदा आहिनि त ग़रीबनि मिस्कीननि जे सदके जे रोज़ी में बरकतूं पवंदियूं आहिनि त ग़रीबनि जे सदके जे मुसीबतूं आफ़तूं शामतूं डरंदियूं आहिनि त ग़रीबनि मिस्कीननि जे सदके चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सुनन अबू दाऊद में हजरत अबू मूसा अशअरी रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत था। साईं फरमाइनि था इन्न मिन इजलालिल्लाहि तआला इकराम ज़शैबतिल मुस्लिम। जे तव्हां अल्लाह जी ताज़ीम करण चाहियो था, अल्लाह जी अज़मत सुञाणण चाहियो था त जेको मुसलमान अच्छी दाढ़ी वारो आहे उन जी इज्जत कंदा। सुभान मेरी हदीस ॿुधाई मां साईं फरमाइनि था त मूंखे राज़ी करण चाहियो था त मिस्कीननि खे राज़ी ही हदीस आहे जे अल्लाह जी इज्जत करण चाहियो था, अल्लाह के खुश करण चाहियो था, अल्लाह जी ताज़ीम इजलाल रब जी ज़ात जो सुञाणण चाहियो था, पूछा कयो इकराम ज़शैबतिल मुस्लिम वो मुसलमान जे इस्लाम में अछड़ी दाढ़ी कई आहे उन अच्छी दाढ़ी वारे मुसलमान जी इज्जत कयो, एतराम कयो, उन कुराड़े बाने कुराड़े इंसान जो कदर कयो, तव्हां ॼण अल्लाह जी ज़ात जी इज्जत कहिड़ो बि कुराड़ो इहो न त तुंहिंजो पीउ हुजे, तुंहिंजो चाचो या मामू हुजे, न जेको बि कुराड़ो आहे, जेको बि पीर मर्द आहे उन कुराड़े जो कदर कयो ॼण के तव्हां अल्लाह जी ज़ात जो इजलाल उन जी इज्जत ऐं ताज़ीम सुञाणो। अॼुकल्ह फैशन थी वियो, ओ पोड़ा ओ कुराड़ा हिकिड़ो माण्हू मूंखे बि चएसि जंहिंजे घर में न पोड़ो पीउ हुजे हुनखे कुते धारण जी ज़रूरत ई न आहे। कुते जो कमु भौंकण आहे न, पोड़ो पियो भौंकंदो घर में। ये असां मुसलमाननि वटि इज़त आहे कुराड़नि में। अल्लाह मुंहिंजा दोस्तो अच्छी दाढ़ी वारो जे इस्लाम में वार अछड़ा कया आहिनि, इन अच्छी दाढ़ी वारे ते अल्लाह के वॾी बाझ ईंदी आहे। यो कुराड़ो रब के ॾाढो वणंदो। असांजे हिकिड़ो नौजवान मरे पियो, चई त मां मरी वञा त मुंहिंजे ॾाढ़ी जा वार कारा आहिनि, अटो हणिजो त मुंहिंजा वार अच्छा लॻनि। पूरे क़बर में त अटो हणी मुंहिंजा वार अच्छा कजो। मरी वियो, वसियत मुताबिक़ अटो हयूं, वार अच्छा कयूंसि। मरण खां पोइ ख्वाब में ॾिठो त जन्नत जे बाग़नि में घुमंदो हो। वाकर ख़बर कीअं जन्नत मिली? जेॾी महिल मूंखे क़बर में पूरियो वारनि खे अछो अटो हणी मुंहिंजा वार अछड़ा कयव, मलाइका आया सख़्ती सां पुछण लॻा त रब फरमायो मलाइको मुझो बानो पंजा वार अछड़ा मूं वटि मेड़ खणी आयो। सुभान अल्लाह। इन जे अछनि वारनि जो मूंखे हया छो अचे, इन जे अछनि वारनि जो मूंखे हया छो अचे। हिन खां पुछाणो न कयो, हिन खे दर जन्नत जा खोले ॾियो। माण्हू हथ सां अछा वार चूंडनि था त इहे वार छो पियो आहे, उनखे चूंडनि था।
के वरी अचन वारन के रंग लगाए कारो था बनाए साईं फरमाइन था जे पंजे वारन के कारो कयो क़यामत जे ॾियारे उथंदो त उन जो मुंह बि कारो थियलु मुझे रब के अछड़ा वार वणंदा इणो हा रब के वणंदा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह इमाम साली सीरत शामिया जे अंदर एक रिवायत आंदी आ त मदीने शरीफ जी बहराड़ी में एकड़ो नंढड़ो गोठ हुयो एराबी मानू बद्दू मानू पीर मर्द वडी जमार वारो कुरान में मुसलमान थियो बीमार थी पियो तबीब आंदऊंस पुत्र पोटरा डोटरा वडो केड़ कबीलो हुजेस तबीब आंदऊं डॉक्टर आंदऊं दवाऊं कयूंस पर फायदो न पियो थिएस के दवा मुझो ने के नफो न थियो पंहिंजे पुटरनि खे पोटरनि खे डोटरनि खे चयईं त मुंहिंजे दर्दनि जो इलाज इहो नाहे जेको तव्हां पिया कयो भला बा कीअं तुंहिंजो इलाज थींदो कहिड़े तबीब वटि वठी हलूं कहिड़े हकीम वटि हलंदे जी मूंखे मदीने वठी हलो मूंखे मोहम्मद करीम जे हुजूर में वठी हलो अज़सरे बाली ने मन बरखेज़ नादा तबीब अज़सरे बाली ने मन बरखेज़ नादा तबीब दर्द मंदे इश्क रा दारू बजुज़ दीदार नीस ओ नादान तबीब मुझे सेरांदी का उठ तुझे दवाउन टिक्युन फोटन जी मुझे जरूरत ना है मुझे यार मुझे महबूब वट वठी हलो जने पंहिंजे यार जो दीदार कंदुसि त मुझे दर्दन जी दवा ओ दीदार मुझे दर्दन संदो दारू तुझो दीदार वा दिल पर मुझे दर्दन संदो दारू तुझो दीदार वा दिल पर तुझो जलवो मुझा जानी मरीजन ले मलमाए तुझो जलवो मुझा जानी मरीजन ले मलमाए मिठा माखी मिसरी का मिठो तुझो इसम आहे अतुरई मुश्क अंबर का तुझो सुरो जिस्म ओ मदीने पाक पहुंचण सां मिली वई रूह के रात चवे पई दिल त जन्नत खां भलो तुझो हर मुआए
चवे पई दिल त जन्नत का भलो तुझो हरम आए मिठा माखी मिसरी का मिठो तुझो इसम आए। न मरीज़ मिस्कीन के पोटा डोटरा पोटा पुटड़ा खणी मदीने में आया। मुझा दोस्तों मदीने शरीफ जी का घिट्टी हुई जिता रोज हुजूर जो गुज़र थींदो हुयो। चई हाणे इन घिट्टीअ ते में मूंखे इते वेहारियो पासड़े में हिकिड़ो थल्लो हुजे मथे ऊंचायो थल्लो ठहियल हुजे चई मूंखे इते वेहारियो मुंहिंजो महबूब हितां लंघंदो ईंदो त ईंदे ॾिसंदुसि वेंदो त वेंदे निहारींदुसि। तुझी रह गुज़र में रह पर बैठो जा पिरी तुझी रह गुज़र में रह पर बैठो जा पिरी सांझी सुबह जलवो बैठो ॾिसां पिरी। मन मुस्तफा जी नजर मुंह ते पवे मन मुंहिंजूं अखियूं पंहिंजे यार जो जलवो ॾिसनि। मुंहिंजा दोस्तो थलड़े ते वेही रहियो आहे पुटनि छा कयो पोटड़नि छा कयो जो उनजे मथां छपरो ठाहियूं छांव कयूं गर्मी उस न लॻेसि। जेॾी महिल हुज़ूर उतां गुज़रिया आहिनि मुंहिंजो लजपाल कुर्बदार करीम जो गुज़रियो आहे उन कुराड़े उन पीर मर्द उन पोड़े ज़ईफ़ ते अछड़ी ॾाढ़ी वारे ते जॾहिं मुंहिंजे कुर्बदार करीम जी नज़र पई आहे त हुज़ूर अची उन पट ते उन थल्ले ते उन ग़रीब सां गॾिजी वेठा। जंहिंजे कदमनि जे लाइ अर्श सिके थो वली कामिल गौस कुतुब जी हिकु झलक ॾिसण जे लाइ बेताब अॼु उहो कुर्बदार करीम गोॾे गोॾे में मिलाई। तू बदी जमाल खूबी बरतूर गर खरामी तू बदी जमाल खूबी बरतूर गर खरामी अरनी बगो यदा कसे कि बगोफ्त लंतरानी। आशिक तो चवे महबूब तू अहिड़ो त हसीन आहीं जेकॾहिं तूर सेना जबल ते जे तूं हीअं ॿाह लोॾे हली न त जे मूसा खे चयो हो लंतरानी तूं न ॾिसी सघंदे उहो रब ख़ुदि चवे त अरिनी या मोहम्मद मुस्तफा जो जलवो तू बदी जमाल खूबी बरतूर कर खरामी अरनी बगो यदा कसे कि बगुफ्त लंतरानी। हबीब आया हिन उन कुराड़े सां उन पोड़े सां गोॾो गोॾे में मिलाए गॾु वेठा। काइनात जो खुश नसीब इंसान आयो सुन हबीब हाल वाल था पुछन पिया मुझा दोस्तों कुर्ब वारा शफकत वारा हथड़ा था फेराइन पिया। असा मरीजन का नफरत कंदायूं कुराड़न का किरफ कंदायूं पोड़न का आर ऐब उज़ुर समझंदायूं पर मुझे लजपाल नबी उम्मत के सेखारियो त कुराड़न जो कदुर कीअं कबो। सोना हबीब
उन पीर मर्द सां गॾु वेहनि था, कचहरी कनि था, वरी कमकार सां हलिया विया, वरी जे मोटनि था त वरी बि उन पीर मर्द सां गॾिजी अचे वेहनि। रोज़ानो दस्तूर थी वियो। साईं जन लंघनि ईंदे बि ॾिसे वींदे बि ॾिसे, मुस्तफ़ा जा ईंदे बि जलवा तके त वींदे बि जलवा तके, विसाल जा मज़ा बि वठे त फिराक जा मज़ा बि वठे। सुभान अल्लाह। हुजां जे उन्हीअ वेले मिठा मन ठार मां तोसां, हुजां जे उन्हीअ वेले मिठा मन ठार मां तोसां, कयां साओ सिर सदके सचा सरदार मां तोता, हुजां जे उन्हीअ वेले उथी अधरात जो आका, तुंहिंजो वाटूं बुहारिया, तुंहिंजो वाटूं बुहारिया, करे छिनकार अखड़ियुनि सां, ही पानीअ जो ॿार मां तोका, हुजां जे उन्हीअ वेले। मुंहिंजा दोस्तो चंद ॾींहं ईअं गुज़रंदा रहिया, ईंदे वेंदे हबीबन जो दीदार कंदो रहियो। हिकिड़े ॾींहुं हुज़ूर पंहिंजे पाक हवेली में वेठा आहिनि, इत्तलाउ आयो त उहो कुराड़ो बीमार आहे, पोयनि पसाहनि में आहे। हुज़ूर जे मशगूली में हुया, उहे सभु छॾियूं तकड़ा तकड़ा हलिया। उन कुराड़े उन पीर मर्द के ॾिसण जे लाइ मुंहिंजा सुहिणा हबीब हलिया आहिनि। जेॾी महिल सुहिणा हबीब उन जे झूपड़े वटाया ॾिसनि त जिब्रील अमीन आसमान जा मलाइक आहिनि, जेके उन कुराड़े जे चौधारी हल्को ठाहियूं बीठा आहिनि। साईं फरमाइनि था जिब्रील कीअं अचण थियो आहे? या रसूल अल्लाह, अॼु ही तव्हांजो आशिक दुनिया खां वञण वारो आहे। आसमाननि जो रब हुकुम थो ॾिए त जिब्रील वञ इन कुराड़े जो रूह खणी आ। मां जिब्रील, हे इज़राईल, हे इसराफील, ही आसमानी मलाइक गॾिजी इन जो रूह खणण जे लाइ आया आहियूं। जे पंहिंजा अबाणा छॾिया, जे पंहिंजा मिट माइट छॾिया, कुड़म कबीला छॾे, पंहिंजो देश वतन छॾे, मुस्तफा जे तने ते अचे पहुतो। मान तो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। जेको पंहिंजो अबाणो वतन छॾे हबीबन जे हुज़ूर में अची रहियो आहे, जो आसमानी मलाइक उन कुराड़े जे रूह खणण जे लाइ हाज़िर थिया। मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल उन कुराड़े वटि हुज़ूर पहुता आहिनि, हीअं आख़िरी नज़र हबीबन ॾे ॾिठई। जेॾी महिल रुख़े मुस्तफ़ा ते नज़र पई त दम परवाज़ थी। मरणा मरणा हर कोई आखे ते मैं भी आखां मरणा, मरण तो पहले
उस मरने नू की करना। एक गल याद रखियो मेरे संगियो, जिस दिन होवे मेरा मरना, सब कुछ करना कफना के मेरा मुंह रोजे वल करना। सब कुछ करना पर मेरी अखियां बंद न करना। शायद मेरा आका आवे, मैं दीदार उसे दा करना। रब करे फकीरों शनासा जो मौत है, मुस्तफा जो मुखड़ो सा। हर फकीर के मौत इो नसीब थे, हिन कमतर कर मुला के शलैयो मौत रब है। जो दुनिया ता वंजण वारी आखिरी घड़ी हुजे, ऐ मुस्तफा जो मुखड़ो निगाह जे सामने। तुझे दीदार ले दिल पर लगे मिलू अंदर लोरी। बिरे बेहाल कयो बेवसे, लुटे दिल यार वे जोरी। मुझा दोस्तों हबीबन जे मुखड़े ते आशिक जी नजर पई आई, दम परवाज थी वियो। जरी मल साम तो वारिस आया, इनके गुस्ल ॾियण जे लाइ मदीने वारे लजपाल नबी फरमायो परे हटी वञो। इनके गुस्ल ॿियो केर न ॾींदो। अज आमिना जो लाल पद पाक हथन सां इनके गुस्ल। इमाम साली लिखे थो त पूरी उम्मत जे अंदर हुजूर जा अरबे खरबे उम्मती आहिनि, थींदा थी रहिया आहिनि, थिया, पर के खुश नसीब के इहो एजाज न मिलियो आहे जो मुस्तफा पाण जेके मैयत के गुस्ल ॾिनो हुजे, जे गुस्ल हुजूर पंहिंजी पूरी हयात तय्यबा जे अंदर के गुस्ल ॾिनो आहे त इहो पुराणो आशिक रसूल हुयो जेके लजपाल पाण में। दुनिया वारनि खे सेखारियूं त क़ुरान जो क़दुरु कीअं कबो आहे। इहो बि ॿुधायूं त जेके हुजूर सां इश्क लाईंदा आहिनि, दिल लाईंदा आहिनि, उहे इहा मोहबत रुॻे तव्हांजे तन में न आहे, पर होॾो हबीबन वटि बि तव्हांजे लाइ तो जनी जी तात तन पुण आहे तुझी। जे तू रात जो थी हुजूर जे लाइ ॻोढ़ा ॻाड़ींदो ही, ना तू पढ़ी पंहिंजूं अखियूं आलियूं कंदो ही, मोहब्बत में तू तड़पंदो ही, त इहा तुंहिंजी तड़प बेकार नाहे, बेसूद नाहे। मुस्तफा जी बि तोसां मोहब्बत आहे, प्यार आहे। भली मातली में हुजी या मेहड़ में हुजी, बदीन में हुजी, हिंद सिंध बलोचिस्तान किथे भी हुजी, पर मुझे मुस्तफा जी नजर आशिकन जे मथां सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
फ़कीरो गरीबन ते बाझ कयो कुरानन जो कदर कयो यतीमन जी परवरिश कयो मिस्कीनन मोहताजन गरीबन के थिका न दियो गरीबन का नफरत न कयो पर गरीबन सा प्यार रखो त अल्लाह तव्हां सा प्यार रखंदो मुझा सोना हबीब था फरमाइन इमाम तबरानी रिवायत आंदी आ सरकार फरमाइन था वल्लज़ी बअसनी बिल हक़ ला युअज़्ज़िबुल्लाहु यौमल क़ियामत मर्रहमल यतीम वलान लहू फिल कलाम साईं फरमाता कसम उन्हें रब जो जे मुखे हक सा रसूल फराए मोकलियो उन्हें रब जो मोहम्मद के कसम त क़यामत जे ॾियारे में अल्लाह उन माण्हू के अज़ाब न कंदो जेको यतीम ते बाझ कंदो वलान लहू फिल कलाम जने यतीम सा ॻाल्हाईंदो कलाम कंदो त नरम ॻाल्हाईंदो मिठो ॻाल्हाईंदो यतीम कीअं छोरा मानी खाधी अथई छोरा न बचड़ा मानड़ी खाधी अथई पुटड़ा मानड़ी खाधी अथई वलान लहू फिल कलाम जेको यतीम सा नरम ऐं मिठड़ो ॻाल्हाईंदो वरहिम युतमहू वदअफहू उन जे यतीमी ते रहम कंदो उन जे ज़ईफ़ी ते रहम कंदो वलम यततावल अला जारिही बिफضल मा आताहुल्लाह ॿियो माण्हू जेको पंहिंजे पाड़ेसरी ते बाझ कंदो पंहिंजे पाड़े वारे ते पंहिंजी भित ढुकी न कंदो जो उनजी हवा रुकजी वञे पंहिंजे पाड़े वारे खां पंहिंजूं इज़ाफ़ी शयूं फालतू वाधू शयूं रोकींदो न आहे वाधू शयूं तव्हांजे ज़रूरत खां मथे आहे न उहे पाड़े वारे खे ॾियारे मोकिलियो कुर्बानी कयव गोश्त खाओ ऐं फ्रिजूं भरे 6 महीना लिकाए खाओ बेटा इहे न कयो पाड़े वारे जे घर बि ॾियारे मोकिलींदा कयो बोड़ थियो त उन में रहो घणो कयो कुझु प्यालड़ी भरे बोड़ जी पाड़े वारे जे घर बि मोकिलींदा कयो टांडो घुरण अचे त टांडो ॾियोसि जेकॾहिं तव्हां खां कर्ज़ घुरे त कर्ज़ ॾियोसि बीमार थी पवे त हली वञी पुछोसि ख़ुशी मिलेसि त तव्हां बि ख़ुशी सां गॾु ख़ुशि थियोसि पाड़े वारे खे ख़ुशी मिली आहे तव्हां बि ख़ुशि थियो मुंहिंजे पाड़े वारे खे अलाह ताईं इज़त ॾिनी आहे जेकॾहिं उन खे ॾुख मिले त तव्हां उन जे ॾुख में ॾुखारा थी उन सां शरीक थियो बुछड़े में बुछड़ो माण्हू उहो आहे जेको पाड़े वारे खे ख़ुशी मिले त हे वरी सीटियो वधी कावड़ियो वधी हसद में सड़ंदो वधी यार हिन खे वरी इहो बंगलो वरी हिन वरितो ही दुकान वरी हिन खे मिलियो या छा कपिड़ो वरी इहो पायो पाड़े वारी सां हसद रखे पाड़े जे सां हसद थो रखे पुछड़े में पुछड़ो माण्हू इहो आहे पर भलो इंसान इहो आहे जो पाड़े वारे जे ख़ुशीअ में ख़ुशि थिए उन जे ग़म में उन सां गॾु ॾुखारो थिए साईं फरमाइनि था मूंखे रब जी ज़ात जो कसम आहे त इन माण्हू खे अलाह ताला क़यामत में अज़ाब कंदो ई चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या
साईं फरमाइंदा वल्लज़ी बासनी बिल हक़ मूंखे कसम उन रब जो जे मूंखे हक़ सां मोकिलियो आहे ला यक़बलुल्लाहु सदक़तन मिन रजुलिन वलहु क़राबतुन मुहताजून इला सिलतिही व हुव यस्रिफुहा इला गैरिहिम वल्लज़ी नफ्सी बियदिही ला यंज़ुरुल्लाहु इलैहि यौमल क़ियामह। साईं फरमाइंदा कसम उन रब जो जे मूंखे हक़ जो रसूल बणाए मोकिलियो आहे त उन माण्हू खे रब उन माण्हू जी ख़ैरात क़बूल न कंदो। मां कसम सां थो चवां त उन जी ख़ैरात रब न अघाईंदो। जंहिंजा मिस्कीन माइट मोहताज ज़रूरतमंद रिश्तेदार वेठा आहिनि उन्हनि खे न ॾिए ऐं ॾेख वेख जे लाइ वञी ॿियनि खे ख़ैरातूं करे हुते देग भत जी लाइ हुनखे कपिड़ा वठी ॾिए हुनखे लटा वठी ॾिए माण्हू जी वाह वाह कनि फेसबुक ते मुंहिंजो नालो थिए मीडिया ते मुंहिंजी ॻाल्हि अचे माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ ख़ैर करे ख़ैरातूं करे ऐं पंहिंजा मिस्कीन माइटड़ा मोहताज उहे ज़रूरतमंद वेठा आहिनि उन्हनि जी सार संभाल नथो ले। साईं फरमाइनि था कसम सां थो चवां हिन जी ख़ैरात रब क़बूल कोन कंदो। पर अॻिते साईं फरमाइनि था वल्लज़ी नफ्सी बियदिही ला यंज़ुरुल्लाहु इलैहि यौमल क़ियामह कसम उन रब जो जंहिंजे हथ में मुहम्मद जी जान आहे त क़यामत जे ॾियारे में इन माण्हू ॾे रब हीअं रहमत जी नज़र करे ॾिसंदो ई निहारींदुसि बि सम्झो था मिसाल ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ तव्हां मुंहिंजे तॾे ते आया आहियो मूंखे वणो था मां वरी वरी ॾिसां थो मुंहिंजे तॾे ते आया आहियो तव्हांजो सूरतूं सीरतूं मूंखे वणनि थियूं। हिकिड़ो माण्हू अचे मोटी वञे मां हुनखे निहारियां बि न हू मुंहिंजे अॻियां अचे मां हेॾे मुंहुं कयां माण्हू ज़रूरु चवंदा न अबा वियो दरगाह ते वियो पर दिलि पर सही ॾिठुसीं न निहारीसीं न चवंदा न माण्हू मदीने वारो साईं तो फरमाए त इहो माण्हू करे बि ख़ैर थो ख़ैरातूं थो पर ॾेख वेख जे लाइ हेॾे होॾे पंहिंजे मिटनि माइटनि अज़ीज़नि ग़रीबनि जी संभाल नथो ले क़यामत जे ॾियारे उथंदो मां कसम सां थो चवां त अल्लाह हिन ॾे ॾिसंदो ई न रब हिन ॾे निहारींदो ई न। छा जूं तुंहिंजूं ख़ैरातूं छा जा तुंहिंजा सदका रब निहारींदुसि बि न। अजरा ॾियण या हुनजो सिलो मिलण त वॾी ॻाल्हि आहे रब हिन खे निहारींदो बि कोन। ॿुधायो पोइ पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि जी संभाल इंशाअल्लाह इंशाअल्लाह रब जो ॾिनो आहे। ईअं नथो चवां त कंहिंखे लख रुपया ॾियो ईअं नथो चवां कंहिंखे 5 लख रुपया ॾियो या 5000 ॾियो जेका बि तव्हांखे अलाह जी तौफ़ीक़ ॾिनी आहे ॿियो कुझु न आहे बाक़ी कोड़ न थियो उन में बि रहो सवायो कयो। उहो प्यारड़ी भरियो आहे ॿोड़ जी ॾियारे मोकिलियो इहा बि मदद भला ॿियो कुझु बि न आहे साम्हूं अचे त खिली मुर्की चओसि अस्सलाम अलैकुम मुर्को त सही सीटिया वेठा आहियूं मुर्की त मिलो न मुर्की त ॾिसो न कॾहिं तबस्सुम बि अखीक सदका पंहिंजे भाउ ॾे मुर्की रुॻे निहारियो न इहो निहारण बि उठ ख़ैरात करण जो अहिड़ा बख़ील आहियो सीटिया वेठा आहियो जो मूंसां नथा मुर्को जे मूंसां नथा मुर्को त ॿिया हंधि कहिड़ा वञी फाड़ा मारनि जो वाक़ुफ़ आहियां। ईअं न थियो इंशाअल्लाह। सुभान अल्लाह मुझे सोने हबीब
मदीने वाले ताजदार मुझे लजपाल नबी फरमायो मन आल जारियतैन हत्ता तबलुगा जा यौमल क़ियामत अना व हुवा कहातैन व ज़म्म असाबिअहू। साईं फरमाता जेके बन्यायूं जायूं बन्यायूं थियूं बन्यायूं जायूं उन्हनि खे पाली निपायई प्यार सां शफ़क़त सां तां जो बालग थी वियूं पोइ सुठे घर घराणे में उन्हनि जो रिश्तो कयई। साईं फरमाइनि था क़यामत जे ॾियारे इहो नियाणियुनि जो पीउ उथंदो त मूं मुहम्मद सां हीअं गॾु हूंदो। जे बांगरियूं पाण में मिलियल आहिनि साईं फरमाइनि था इएं मूंसां गॾु हूंदो जे पंहिंजे नियाणी पंहिंजी बच्चो पंहिंजो पाले थो पर मुस्तफ़ा करीम फरमाए थो त इहो नियाणियुनि ते शफ़क़त करे थो। नियाणी कमज़ोर ज़ात पुट खे हर को भाईंदो आहे पुट ॼाओ चंड जहिड़ो बच्चो ॼाओ हुजे भली खणी साईं पुट ॼाओ पुट ते हर को ख़ुशि थींदो आहे। साईं फरमाईंदा जंहिं घर में नियाणी ॼमंदी आहे न अल्लाह जा मलाइक लही ईंदा आहिनि चवंदा आहिनि त जन हिन नियाणीअ ते बाझ कई अल्लाह उन ते बाझ कंदो। भेण आहे ग़रीब भेण आहे उनजी संभाल लाइ ग़रीब भाउ आहे उनजी संभाल लाइ ओ मिठा जेकॾहिं तुंहिंजो नियाणी आहे पुटड़ो आहे घर जा भाती आहिनि उन्हनि खे बि सुठी तरह सां पेश अच त क़यामत जे ॾियारे में अल्लाह ताला तोखे जन्नत जो हक़दार बणाईंदो। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या इमाम तैलमी मुस्नदुल फिरदौस में रिवायत आंदी है मिनल जफाए ऐ यदखुल रजुल मंजिल अखीहि फयुक़द्दिम इलैहि शैअन फला यअकुलुहु। थकजी पिया आहियो? सुभान अल्लाह पूरे ध्यान कयो। साईं फरमाइनि था त इहा बि जफ़ाकारी आहे। जफ़ा आहे जफ़ा हूंदी आहे वफ़ा बि हूंदी आहे जफ़ा जी साईं ज़ुल्म नाजाइज़ी नामुनासिब ॻाल्हि। मिनल जफ़ाए ऐं यदखुल रजुल मंज़िल अखीहि को माण्हू पंहिंजे कंहिं भाउ खे पंहिंजे घर वठी वञे को फयुक़द्दिम इलैहि शैआ को खाधे जी शइ पेश करेसि हे चवंदा मूंखे त किरी आहे मां त न खाईंदुसि। हुन मोहबत मज़ा चांहि ठाही मोहबत मज़ा सयूं ठाहियूं हलवो ठाहियो हे चवंदा मां त इहो न खाईंदा मूंखे इहा भाए न पवंदी आहे। साईं फरमाईंदा इहो जफ़ाकार माण्हू आहे इहो जफ़ाकार माण्हू आहे। तव्हां वटि को दोस्त को यार को मेहमान अचे त तव्हां उनखे कुझु न कुझु खाधे जी शइ ज़रूर पेश कयो। मंज़ार हयन वलम यज़ुक मिनहु शयन फकन्नमा ज़ार मय्यता जेरे वटि वियो उन वटि का शइ चखे ई न ॼणु मय्यत वटि हूंदी आहे। अल्लाह बुलानी समझी दो असां जेके मज़हबी माण्हू आहियूं न खाइण सिखिया आहियूं खाराइण
पीराने पीर दस्तगीर मुर्शिद मुहिउद्दीन अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैन फरमाए थो त माण्हू सुठो ताम खाई ख़ुश थींदा आहिनि मां अब्दुल कादिर ॿियनि खे खाराए ख़ुश थींदो के वटि वञो न या को तव्हां वटि अचे त हुन जे लाइ खाधे जी कान का शइ तयारु साईं फरमाइनि था भला ॿियो कुझु न त खजूर घर में ज़रूरु रखंदा कयो जंहिंजे घर में खजूर न आहे इहे घर वारा बुखा आहिनि सुञा आहिनि या इहे चंडा आहिनि साईं फरमाइनि था खजूर हाज़ुर ताम आहे न रधण जी ज़रूरत न पचाइण जी ज़रूरत ॿी हर शइ रधींदो पचाईंदो न खजूर बसि ताज़ो ताम तयारु आहे खाओ बुख बि लाहींदो उञ बि लाहींदी खजूर खाइण सां पलु थी वेंदी साईं फरमाइनि था जेको जेरे वटि वियो ऐं का शइ उन चखायसी न सलाह ई न कईंसि ॼणो मैयत वटि हूंदी आहे मैयत वटि वेंदो त छा खाराईंदुसि मैयत मोह पियो आहे पाण हाणे इन माण्हू खे जेको आहे त जेरो पर न खाराए न को कंहिंखे सलाह हणे इन खे मदीने वारे साईं मैयत सां तशबीह ॾिनी मोलनि वांगुरु जेरो आहे त अल मोहब्बत युज़हिरु बिल यद मोहब्बत हथनि मां ज़ाहिर थींदी आहे हथनि मां ज़ाहिर थींदी आहे तसफ़ुफ़ वारनि बुज़ुर्गनि लिखियो आहे त पंहिंजे मुर्शिद वटि वञो त हथे ख़ाली न वञो कुझु न कुझु नज़रानो खयूं वञो ॿियो कुझु न आहे वट जा भितर आहिनि उहे बि खयूं वञो पर हथे ख़ाली न वञो हज़रत सुल्तानुल आरिफ़ीन फरमायो त मुर्शिद वटि वञो त सुई खयूं वञो सुई चयोसीं इहो सुई कीअं पण में सुई छिनलनि खे ॻंढींदी आहे न मुर्शिद तव्हांखे तव्हांजे मदीने वारे साईं सां रब सां मिलाइण वारो साईं फरमाइनि था कंहिं वटि महिमान थी वियो ऐं हुन घर घणी का शइ ठाही अबाही खाइजांइ जो मां नथो खावां मूंखे किरी आहे साईं फरमाइनि था इहो जफ़ाकार माण्हू आहे जफ़ाकार ज़ालिम आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त उन माण्हू खे जंहिं शौक़ सां का शइ ठहिराई तव्हांजे लाइ तव्हां न खाधी हुनजे दिलि ते छा गुज़रंदो इहो मूं सां हिकिड़े भेरे थियो वाक़ियो नालो न खणबो नालो खणबो त गिला थींदी बाक़ी ईअं ॻाल्हि थी हिकिड़े दफ़े सां मां किथे वेठो हुउसि दावत में सो हिकिड़ो माण्हू आयो माण्हू मूंखे सुठो पियो लॻो मां पंहिंजे बोड़ मंझां हिकिड़ी बूटी खई ऐं उनखे पेश कयो मुंहिंजो हीउ मुंहिंजी दिलि चवे थी तोखे खाराए मूंखे चई मूंखे इहो कुकड़ो खाइण या बूटी खाइण मूंखे पसंदि न आहे मां न खाईंदो आहियां फ़क़ीर ॿ टे वेठा कि साईं जन तोखे ॾियनि था तूं ख़ुशनसीब आहीं जो मुर्शिद तोखे ॾियनि था चवंदासीं मां खाईंदुसि त मूंखे वरी एलर्जी थींदी फलाणो थींदो मां न खाईंदुसि मूं 3 भेरा पंहिंजी ज़ुबान सां हुनखे चयो पर न खाधई ऐं सच पुछो त मुंहिंजी दिलि खे एॾी अज़ियत थी एॾी तकलीफ़ पहुती मां पुछी न सघियुसि मां ओॾी महिल मुरकंदे उहा बूटी खणी ॿियो फ़क़ीर हुनखे ॾिनमि पर मूंखे दिलि खे सदमो ॾाढो पहुतो ऐं उन माण्हू खे वरी अहिड़ी बीमारी लॻी जो उहो वरी कॾहिं बि सुखियो ताम न खाई सघियो अॼु ताईं कंहिंजी दिलि खे ॾुखाइण ॿियो माण्हू दिलि जे शौक़ सां पेश करे थो का तोखे न आहे खणी वठे त सही न माण्हू वठी पोइ खणी उहा रखे या खणी ॿिए खे ॾिए या खणी उछलाए छॾे वठे त सही न साईं फरमाईंदा 3 शयूं मोटाईंदा न कयो खीर मिलेव न मोटायो विहाणो मिलेव न मोटायो अतुर मिलेव न मोटायो जुदा ॻाल्हि साईं फरमाइनि था जेकॾहिं को माण्हू विहाणे खे टेक लॻायूं वेठो आहे
को मेहमान अची वियुसि वो पंहिंजी टेक वारो विहाणो कढी उन मेहमान खे जो पेश करे त अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत लिखी थो छॾे। जॾहिं जन्नत में दाख़िल थींदो न त रब्बुल आलमीन जल शानू उन खे जन्नत जा गादेला उन्हनि ते वेहारींदो। वॾा गोल तकिया हूंदा उन ते टेक लॻाए बादशाह पंहिंजे तख़्त ते वेहंदा आहिनि। इन माण्हू खे रब ईअं शान शौकत सां बादशाहनि वांगुरु वेहारींदो जेको पंहिंजे मुस्लमान भाउ खे विहाणो पेश थो करे। हिकिड़े बुज़ुर्ग वटि ॿ मुरीद आया। हिकिड़े जे ॾंदण पेश कयो, ॿिए वरी रुपयो ॾिनो। त पहिरीं बुज़ुर्ग उन रुपए वारे खे चयो ख़ुशि आहीं ठीकु आहीं चङो भलो आहीं। पोइ वरी ॾंदण वारे खे चयो तूं पुटु ख़ुशि आहीं ठीकु आहीं। हाणे ॾंदण वारे खे दिलि में ख़्यालु थियो त आयुसि भॻ में मां सुनत ॾंदण बि मूं ॾिनो ऐं हुन ॾिनो रुपयो। साईं वरी अवल उन सां ख़ुशि रबाई थो करे। मुरीद खे दिलि में ख़्यालु थियो त बुज़ुर्ग निहारे फरमायुसि त पुट तो ॾिनी आहे खपड़ जी पाड़, हिन ॾिनी आहे हियांव जी पाड़। पैसा हिन हियांव जी पाड़। मिसाल नात खान नात पढ़नि था त इन्हनि खे ख़िदमत कयो न इन्हनि। को आलिम तव्हां वटि अचे, खलीफ़ो मुबल्लिग मुक़रर अचे थो। मुंहिंजा हेॾे खलीफ़ा आहिनि ॿ टे ॼणा, उन्हनि चयोसीं असां वञूं था स्कूटरनि ते चढ़ी राति जो ॾींहं जो सर्दियुनि गर्मियुनि में तकरीर कयूं वाइज़ कयूं, फ़क़ीर असांखे हिकिड़ो टको बि न ॾियनि। भई इन्हनि जा बि औलाद आहे, उन्हनि जा घर आहे, ज़ालूं आहिनि, नांग त उन्हनि जो मिटी खाईंदा। खलीफ़ा तव्हां वटि अचनि था तबलीग जे लाइ त उन्हनि खे भाड़ो किरायो त ॾियो न, ख़र्च पको त उन्हनि खे ॾियो न, तेल पेट्रोल जेको साड़े आया उहो त उन्हनि जी मदद कयो न। खलीफ़ो पीर मिठा साईं जन वटि जो सो वियो किथे जलसे में, संभाले ई कोन कयूं, मानी जी सलाह ई कोन कई। जी बा ॻाल्हि त ॿुधो, मूंखे त पीर मिठे झलियो आहे त सुवाल न कजो। तव्हांखे बिना भागा के झलियो आहे त महिमान खे मानी न कर। मूंखे पीर मिठे रोकियो आहे, अलाह ख़ातिर तबलीग कयो, कंहिंखां घुर न कयो, सुवाल न कयो, मूंखे त रोकियो। तव्हांखे कंहिं रोकियो आहे? मानी जी सलाह ई नथा कयो। जेकॾहिं तव्हां कंहिं मुबल्लिग जी संभाल लहो था या नज़रानो पेश कयो था त इहो तव्हांजो अल्लाह सां वापार आहे। इहो तव्हांजो रायगान न आहे। इहो तव्हांखे उन ॾींहुं इहो रुपयो कमी ईंदो जंहिं ॾींहुं क़यामत में तव्हांखे हिन जी ज़रूरत हूंदी। नात खान वीचारा जन जो ॿियो कहिड़ो धंधो हाणे बिलाली हर हलाईंदो। हे मिस्कीन, इन्हनि जो गुज़र बसर महबूब जी नात पढ़नि था, तव्हांजूं दिलियूं ठारनि था, हुज़ूर जी सना ॻाइनि था, तव्हांखे महबूब जो शान ॿुधाइनि था। केॾी महिल को अख मां ॻोढ़ो वही पवे थी आहे, वॾी वॾी नेमत आहे। ख़ुदा तव्हांजा सॼी ज़िंदगी जा गुनाह धोई छॾे। हिननि जी ख़िदमत कयो न, मुबल्लिगनि जी ख़िदमत कयो, आलिमनि जी ख़िदमत कयो न। को महिमान तॾहिं ते लॻी अचे त हुनखे मांगड़ी खारायो न। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाया त जेको कंहिंखे मानी थो खाराए न त खाराइण वारे खे गिरह गिरह जे एवज़ कुतिब लहू बिकुल्लि लुक़मतिन हज्जतिन मबरूरतिन व उम्रतिन मक़बूला। गिरह गिरह जे एवज़ हज मबरूर ऐं उम्रो मक़बूल। हींअर 4 लख में हज थियो आहे। हाणे जे सैयद इस्माइल शाह अचे तव्हां वटि महिमान थी, हिकिड़ो सैयद आले रसूल, वरी ॿियो मुबल्लिग, नबी जो शान ॻाइण वारो, जे मानड़ी खारायोसि। हे त वीचारा थोरी
खाईंदो आहे पर जेकर घणे खाइण वारो तव्हांखे कस त न आहे न जे 20 गिरा खाधई 20 हजनि जो 20 उमरनि जो सवाब 30 गिरा खाधई त 30 हजनि जो 30 उमरनि जो सवाब कसा तव्हांखे जवाब ॾियो कसा सैयद सगोरे के नजरानो ॾिनो 100 रुपया आया 200 रुपया आया 500 रुपया मन जा बिल हसनत फलहु अशर अमसालिहा हिकून ॾींदो ॾहूण जो अल्लाह फ़ाइदो क़ुरान में लिख पढ़ में लिखी ॾिनो आहे रब ॾहूण ॾींदो सा चओ सल्लल्लाहु अलैहि मिनल जफ़ाए वर्रजुल यस्हबुर रजुल फित तरीक़ फला यसअलु अन इस्मिही व इस्म अबी सुन मुझे लजपाल नबी छा छा सेखारियो आहे हुजूर जी हदीस तो पियो पढ़ा साईं फरमाईंदा इहा बि जफ़ा आहे जो रस्ते में सफर में कैसा गॾिजी निकिरो ऐं उन खां पुछो ई न त नालो छा अथई पीउ जो नालो छा अथई ज़ात कहिड़ी अथई इहा बि जफ़ाकारी आहे मिसाल बस में चढ़ी वेठो हिकिड़ी सीट में मातरी में जो हैदराबाद कलाक जो पंधु आहे वेठा कुछ सुजाई वेठो न पुछी न गाचे गाड़ हीअं सीटियो वेठो साईं फरमाईंदा इहो जफ़ाकार माण्हू आहे अरे पासे में वेठो आहे उन खां पुछी त पुटड़ा नालो छा अथई अदा भाऊ नालो छा अथई केरु आहीं पीउ जो नालो छा अथई किथे वेठो आहीं यानी तारुफ कयो तारुफ सां मुहबत पैदा थींदी ताल्लुक जुड़ंदो ऐं साईं फरमाइनि था त नेक माण्हू घणा यार ठाहियूं घणा दोस्त ही ॻाल्हि सम्झण जी आहे मां वराए थो मुंहिंजे नबी सोने जी हदीस आहे साईं फरमाइनि था नेक माण्हू घणा पंहिंजा यार बणायो सुभान अल्लाह छो त अल्लाह ताला वॾो हयादार आहे क़यामत जे ॾियारे कंहिंखे दोस्तनि जे अॻियां ख़्वार न कंदो समझो करमुला गंदो आहे नालायक आहे निकम्मो आहे ऐबदार आहे पर हेतिरी सारी ख़ल्क़ उन सां प्यार रखे थी मोहबत रखे थी यारी रखे जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो रब फरमाईंदो त हुई त बदकार गुनहगार पर हाणे हेॾा तुंहिंजा यार गॾु थिया आहिनि इन्हनि यारनि जे शर्मसार कोन कंदुसि ऐब न खोलींदुसि यारनि जे अॻियां ख़्यालु थींदो आहे न हयादार माण्हू खे ख़्यालु थींदो आहे न कंहिंखे हिकु जेॾनि में या उनजे दोस्तनि में कीअं लजी कयांसि कीअं शर्मसार कयांसि ॻाल्हि हूंदी आहे त माण्हू ढके छॾींदो आहे कंदा आहियो या न तव्हां बि कंदा कयो कंहिंखे दोस्तनि जे शर्मसार न कंदा कयो कंहिंखे ख़बर आहे त हिन में ही ऐब आहे पर जेॾनि जे अॻियां उनजो ऐब न उघाड़ींदा कयो उनजो ऐब ढकियो क़यामत जे ॾियारे रब तव्हांजा ऐब ढके छॾींदो कंहिंखे कचो न कयो साईं फरमाइनि था त जंहिंजा दुनिया में घणा यार आहिनि महशर में त सभु ख़ल्क़ गॾु हूंदी न सभु महशर जे हिकिड़ो ई मैदान हूंदो जिते सभु गॾु हूंदा हिकिड़ो गंदो आहे नालायक आहे गुनहगार आहे पर हुनजा यार घणा आहिनि बीठा आहिनि रब फरमाईंदुसि मुंहिंजा बाना तूं हुए त वॾो खाइनि वॾो गुनहगार वॾो बदकार हुए पर हाणे हेतिरा तुंहिंजा यार बीठा आहिनि इन्हनि जे अॻियां मां तुंहिंजा ऐब नथो खोलियां फ़क़ीरो जेकॾहिं तव्हांजा अहिड़ा यार हुजनि अहिड़ा संगती तव्हांजा हुजनि क़यामत जे ॾियारे में अल्लाह ताला तव्हांजा ऐब न खोलींदो सभु कर्म ई हिक ॿिए जो तारुफ़ कयो पुछो हिक ॿिए खां केरु आहीं किथे वेठो आहीं नालो छा अथई हिक ॿिए जो मोबाइल फोन वठो
नंबर वठो, हिक ॿिए सां राब्ता रखो, दोस्तूं रखो हिक ॿिए सां। ऐं मां बि तव्हां सां दोस्ती रखी आहे ऐं तव्हां बि मूंखे दोस्त बणायो। कंहिंजी कंहिंजी मूंसां दोस्ती आहे। तव्हांजा आशिक हज़ार आहिनि, असांजी यारी